अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेनमेंट जे ड्रामे गुलाम बादशाह सुंदरी जी अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाथ ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मां तव्हांखे ॾसींदो हलां त बादशाह जॾहिं सुंदरी खे अगवा करे पाण वटि खणी आयो ऐं उन्हनि खे रसनि में जकड़े छॾियो ऐं उनखां उहो सवाल कयो त तूं हिकु बाज़ारी औरत आहीं, मां जॾहिं तुंहिंजो मुल्ह लॻाए त तोखे कावड़ छो थी लॻे, त मां हाणे बि अगवा तोखे हिन जे करे कयो आहे त जीअं ताकी मां तोखे कंहिं महिल ख़रीद करे सघां। त हुन चयो त मां जेका अहिड़ी औरत न आहियां, मां हिकु शरीफ़ घराणे जी औरत आहियां। तंहिं ते बादशाह ख़ान हुन खां पुछे थो त जेकॾहिं तूं शरीफ़ घराणे जी औरत आहीं त तुंहिंजे पेरनि में जेको आहे त घुंघरुनि जो माना छा मक़सदु हुयो। त हुन चयो त स्कूल में को फंक्शन हुयो, तंहिंजे करे असां सहेलियूं सभु गॾिजी करे उहो फंक्शन इंजॉय करे अची रहियूं हुइसीं। घुंघरू मां बारिश जे करे कोन लाथा, तकड़ि तकड़ि में मुंहिंजे पेरनि में ई पियल हुया, तंहिंजे करे मां जेको आहे त रस्ते ते निकिरी आयुसि ॿाहिरि ऐं तूं मूंसां गॾु मिली वहीं। ऐं हुनजी अदा आहे जेका बादशाह ख़ान खे वणी थी वञे दोस्तों। ऐं बादशाह ख़ान जेको आहे त हुनखे आज़ादु करे थो ऐं हुनसे बादशाह ख़ान जो जेको आहे त प्यार थी थो वञे सुंदरी सां दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हू जेको आहे त इलेक्शन हुनजे सिर ते आहे बादशाह ख़ान जे ते, पर बादशाह ख़ान जेको आहे त हुनखे अहमियत नथो ॾिए। जॾहिं त हुनजो ग़ुलाम जेको आहे संदसि बार बार इहो ई थो सम्झाए त इलेक्शन सिर ते आहे, तूं पंहिंजे हिन भूत इश्क जो जेको आहे त कढी छॾ दिमाग़ मां। पर बादशाह खे जेको आहे त उहो ई भूत सवार रहंदो दोस्तों। ऐं जेको आहे सुंदरी जेको आहे त पंहिंजे पीउ खे ॿुधाए छॾियो आहे त फलाणे जेको आहे त इलेक्शन जेको विड़ी रहियो आहे तक ते, उन सां मुंहिंजी ॾंद चक थी आहे, मां हुनखे ठीकु ठाक छंड पटी आहे। जॾहिं हुनजे पीउ खे संदसि ख़बर पई त हीअ बादशाह ख़ान जहिड़े माण्हू सां टकरी आहे, त हुनजो पीउ जेको आहे त उहो घर छॾे करे वरी ॿिए हंधि जेको आहे त लॾे वञण जी तयारी करे रहियो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में बादशाह जो इहो ई चवणु हूंदो ग़ुलाम खे त हल मूंखे उहा जॻह जेको आहे त वठी हल जिते मूंखे पहिरियों जेको आहे त उहा मिली हुई, जॾहिं त हुनखे जेको आहे त सुंदरी सां इश्क थी थो वञे बादशाह खे। ऐं दोस्तों जॾहिं हू ॿीहर सुंदरी सां मिलणु वेंदा त हुनखे वरी जेको आहे त ग़ुलाम जी अदा पसंदि अची वेंदी दोस्तों। ऐं हूअ जेको आहे त ग़ुलाम ते आशिक़ थी पवंदी दोस्तों। बादशाह ख़ान हुन ते आशिक़ ऐं ग़ुलाम ते हू आशिक़ थी वेंदी सुंदरी दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।